नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल तालुके जे यूसी लोगी अॻूणे चेयरमैन दाद मोहम्मद खोसो ठुल में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त SHO बाहो खोसो इलाइक़े में खून रेज़ी कराइण घुरे थो। हू सरकारी रस्ते खे मसमार करण लाइ मुखालिफ़नि सां गॾिजी वियो। हिन चयो त हिक तरफ़ कोर्ट वाहन ऐं शाखनि मथां हद दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन थी रहियो त ॿिए तरफ़ वरी SHO वाहन शाखनि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि। हिन चयो त कुझु ॾींहं अॻु असांजी ज़मीन मां गुज़रंदड़ वाह जे मथां रस्ते खे बंद करण जी कोशिश कई हुई, जंहिं ते SSP खे दरख़्वास्त ॾिनी, जंहिं ते SSP जेकमाबाद SHO बाहो खोसो खे रिपोर्ट ॾियण लाइ चयो, पर SHO बाहो उल्टो ॿी धुर सां गॾिजी रस्तो ॾाइण जी कोशिश कई, जंहिं जो नोटिस वठण घुर्जे। हिन SSP जेकमाबाद ऐं DIG खां घुर कई त SHO को हटायो वञे। जेकी सर्वे नंबर 400 आहे हिते आहे, हे जेको लीक थियल आहे, तव्हां ॾिसो ही वाह जेके हे ड्राए थो 100-200 फुट अंदाज़ो हूंदो ड्राए थो। हे सुंदराणी ज़मीन जो मथो आहे जेको नूनारी मालिकी थो ड्राए। नूनारी जी ज़मीन हे आहे 396, ही 696 आहे। ही वाह कार्ड जेको सरकारी काट मूंखे टियूं कापी सिटी सर्वे सुप्रिटेंडेंट लाड़काणे मां वरितो आहे। सरकारी वाह जेको अॼु नूनारी ड्राए थो, नूनारी नथो ड्राए, SHO ड्राए थो। रोशनदीन मज़ारी उन पैसा वरिता या उहो ज़मीन में भाई वारा, मूंखे समझ नथो अचे। इहो धाड़ियल थी वियो आहे। हालांकि SHO साहिब खे इंक्वायरी मुक़ररु कयो, तव्हां मूंखे रिपोर्ट ॾियो, पर इहे वाहिद SHO आहे बग़ैर रिपोर्ट जे बग़ैर धुर घुराइण खे राति जो विज़िट थो करे ऐं सुबुह जो ड्राराएसि थो। हाणे अॻिते हेकड़ियो जेको 398 हे मुंहिंजी ज़मीन आहे, हेकड़ियो रस्तो सॼो भरदे ॾियो। मां मुख़्तियार कार सां मिलियुमि, मां हाणे बि मुख़्तियार कार सां राब्तो कयो। मां तपेदार खे हे जेको मां ॻाल्हायां थो 100% मूंखे हिकिड़ो SHO साहिब जी ॻाल्हि ॿुधाए। SP साहब खे मां चवां थो, सर ये आपके लिए एक चैलेंज है, आपने 1 महीना पहले SHO को लिखा तो इस मैटर के लिए मुझे आप रिपोर्ट दें। रिपोर्ट को तो छोड़ें, उसने रिपोर्ट तो आपको दिया, उसने जो मैंने आपको रिक्वेस्ट की थी उसको उसने मिटाने के लिए सुबह अपना कानूनी कार्रवाई तो क्या कहें, लेकिन गुंडागर्दी के SHO का उसने मिटाना शुरू किया। मुझे हैरत है, अभी मैं किसको कहूँ। अभी सुबह जब हम वहाँ पहुँचे, SHO साहब बैठा था उधर, हमारे साथ 300-400 लोग आए, वहाँ भी 100-200 ले, खुदा न ख्वास्ता इधर झगड़ा हो जाता तो ये मामला कहाँ तक पहुँचता था। SP साहब इस बदमस्त SHO को हटाएं, इसको लगाम दें। ये हमारी ज़मीनों का मामला है, इसमें अगर मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।